नाज़रीन, कराची में सिंधी गोठन खिलाफ मुसलसल साजिशों करे गोठन के ड्राहण अब्दुल्ला शाह गाजी ब्लॉक ई में कैंप ते वेठल औरतुन ऐं ॿारनि मथां फायरिंग वारे वाक़े खिलाफ सियासी समाजी ऐं क़ौम परस्त ऐं सिविल सोसाइटी जे अॻवाननि अब्दुल्ला शाह गाजी ॻोठ में पुरअमन ऐं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो, जेको जलसे जी सूरत अख़्तियार करे वियो। उन मौक़े ते SUP जे मरकज़ी अॻवान सैयद ज़ैन शाह, रोशन ॿोड़ो, क़ौमी अवामी तहरीक जे सदर अयाज़ लतीफ़ पलीजो, मज़हर राहू जो, SDP जे मरकज़ी अॻवान हैदर शाहानी, नुसरत चन्ना, GA सिंध क़ौमी महाज़ जे अॻवान इलाही बख़्श बिकक, जमात इस्लामी जे अॻवान असदुल्ला भुट्टो, तहरीक इंसाफ़ जे सिंध असेंबलीअ में अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख, सिंध अवामी सतह जे चेयरमैन महर रिबाई, रियाज़ कमेटियो, कराची सोशल फॉर्म अॻवान जे महबूब अब्बासी, सीनियर सहाफ़ी ऐं समाजी अॻवान मुश्ताक सरकी, सिविल सोसाइटी ऐं वकीलन मोहम्मद ख़ान शेख, आगा शाह ज़मान, नूर ख़ान बुरफ़त, ख़ान बहादुर शर ऐं ॿियनि कारकुननि ऐं सिंध परस्तनि वॾी तादाद में शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि SS न्यूज़ जे टीम सां ॻाल्हाईंदे चयो आहे त एहतजाजी धरणे में अॻवाननि ख़िताब कंदे चयो आहे त हीअ एहतजाजी तहरीक ख़त्म कोन कंदासीं जेसीं ताईं रेवेन्यू खाते खे कराची जो कमिश्नर गाज़ी ॻोठ वठी अची हिन ॻोठ समेत कराची जे सिंधी आबादियुनि खे लीज़ ऐं मालकाना हक़ लिखी नथो ॾिए। इहो सभु करे केर पियो, हवाई हथ पिया कनि या सिंध जा हुकुमरान पिया कनि। पाण चऊं था सिंधियुनि सां ही थिए पियो, पर इहो करे केर पियो? हुकूमत आहे, को नवाज़ शरीफ इमरान जी हुकूमत आहे 13 सालनि खां। बहरिया में सिंधियुनि ते केस ते हुकूमत कंहिंजी हुई? हिननि जी हुई। बिलाल काका शहीद थियो, केरु हो? ही हुआ। इरशाद रांझानी वियो, केरु हुआ? ही हुआ। ग़ज़ाला बतूल सिद्दीकी शहीद थी, केरु हुई? ही हुआ। ही सभिनी दौरनि में ही वेठा आहिनि। त इन करे पीपल्स पार्टी सिंध जे माण्हुनि जी एथनिक क्लींसिंग पई करे। एथनिक जुडिशियल मैजिस्ट्रेट कारूंजर जे जबलनि जा नोटिस वठंदा आहिनि। हैदराबाद में को नौजवान मरी हूंदो आहे, जुडिशियल मैजिस्ट्रेट नोटिस वठंदो आहे। सेशन जज किथे आहे? हाई कोर्ट किथे आहे? इन्हनि सभिनी खे रोल प्ले करणु खपे। मलक रियाज़ ते दहशतगर्दी जो केस दाख़िल कयो अथनि गॾे? मलक रियाज़ ते कोन था कनि। जिन सिंध जा प्रोजेक्ट कब्ज़ा कया आहिनि सिंध जी ज़मीनुनि ते, उन्हनि था कोन था कनि। कब्ज़ो कंदा सिंधी कब्ज़ागीर आहिनि, जिन जो वतन आहे उहो कब्ज़ागीर आहिनि। सिंधी मज़ामत कंदा, विढ़ंदा, वेहण मरण मारण खां सवाइ सिंधी पंहिंजी ज़मीन जो इंच बि कोन ॾींदा। कुझु सालनि खां जीअं कराची में सिंधी माण्हू अचणु शुरू थिया त जेका एंटी सिंधी सोच आहे उहा हरकत में अची विया ऐं उहे नथा चाहिनि त स्पीड सां सिंधी माण्हू कराची में गॾु थियनि, छो त उन्हनि खे ख़ौफ़ आहे त जेके काफ़ी सालनि खां के मेयर थियनि पिया गैर सिंधी, के एंटी सिंधी, के अफ़गानी, उन्हनि जे जॻह ते सिंधी माण्हू न अची वञनि। ऐं सिंधी माण्हू जेके 100 या 120 गज जे घर ते फुट ते घर था ठाहिनि, उन्हनि खे इंक्रोचमेंट ॼाण आहे ऐं उन्हनि खे उन जा घर ठाता था वञनि। ऐं उन में कुझु असांजा सिंधी दलाल, सिंधी लैंड ग्रेबर जेके सिर्फ़ु पंहिंजो नफ़ो था ॾिसनि, गैरत नथा ॾिसनि, उहे इस्तेमालु थियनि था। तो साॻी तरह गाज़ी ॻोठ जेको 90 में लीज़ थियल आहे, यानी DC लीज़ ॾिनी आहे, अलाटमेंट पैसा भरिया आहिनि। उन खां पोइ हाणे हिते जेको रेवेन्यू डिपार्टमेंट आहे हिन ज़िले जो, उन्हनि उहे 4 एकड़ कंहिं प्राइवेट माण्हू खे रजिस्ट्री ठाहे ॾिनी आहे, जाली। उहा रजिस्ट्री ठाहे उहो जंहिंखे सरकार जी सरपरस्ती हासिल आहे, गवर्नमेंट जी सरपरस्ती हासिल आहे, वज़ीरनि मशीरनि जी हिस्सेदारी आहे। पुलिस गर्दी केरु कराईंदो आहे? ज़रदारी गर्दी आहे। इहो सॼे सिंध में सभिनी खां वॾो लैंड माफिया, करप्ट, चोर, 2 नंबर ज़रदारी आहे। ये पंहिंजे वाठनि जे ज़रिए, पंहिंजी पुलिस जे ज़रिए, पंहिंजे DC जे ज़रिए इहे धरती धणे जी ॻोठनि ते कब्ज़ो थो कराए। असां बीठा आहियूं, फौरी तौर ते SSP DC ऐं इंक्रोचमेंट जे SSP खे बरतरफ़ कयो वञे। ऐं उन खां अलावा जेके हिन में बिलावल हाउस में जेको ऑपरेशन सेल ठहियल आहे, जेको इहो लैंड ग्रैबर्स आहिनि, जूसफी ऐं ॿिया, इन्हनि खे गिरफ़्तार करे जेल में विधो वञे। नज़रन अमल जी बिल्कुलु जेको आहे परज़ोर तरीक़े सां मज़म्मत था कयूं। ऐं इहो सिंधी ॻोठनि ते सिर्फ़ु हमिलो न आहे, इहो सिंधी क़ौम ते हमिलो आहे, सिंध जी वहदत ते हमिलो आहे। इन जी जेतिरी बि मज़म्मत कई वञे उहा कमु आहे। इन करे असां अॼु हिते शरीक थिया आहियूं ऐं असां इन जी मज़म्मती जेको आहे पंहिंजी जेको आहे बयान बि हलाया हुया। त असां सिंध हुकूमत खे जेको आहे चयोसीं तव्हां सुजाग थियो, होश कयो। इहे सिंधी माण्हू आहिनि, इहे सिंधी नियाणियूं आहिनि जेके तव्हांखे निकिरी करे तव्हांखे वोट ॾिनो, तव्हांखे ताक़त में आंदो ऐं अॼु तव्हां उन्हनि ते यलगार कयो था। ईअं न थिए त सिंधी माण्हू जेको आहे सो बिल्कुलु ई जेको आहे सो काबू खां ॿाहिरि अची वञनि त तव्हांजो घरनि मां निकिरण बि ॿाहिरि करे छॾनि। पंजाबियुनि जो आहे, जीअं खैबर पख्तूनख्वा पख्तूननि जो आहे, जीअं बलोचिस्तान बलोचनि जो आहे, जीअं श्रीलंका सनालिन तामिलनि जो आहे।